घोटकी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त मदरसा गौसिया फरीदिया मस्जिद नूर घोटकी में 56 सालियानो ज़िक्र शोदा करबला कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई है, जंहिंमें मेज़बानी अलामा मौलाना मोहम्मद ता सैयदी कई है। ज़िक्र शोदा करबला कॉन्फ्रेंस में सैयद इमाम दीन शाह जीलानी, सैयद आशिक रसूल शाह जीलानी, सैयद अली रज़ा शाह जीलानी, मौलाना मोहम्मद हुसैन चाचड़, मौलाना अब्दुल अजीज सिकंदरी, मौलाना मोहम्मद ताहिर हुसैनी, सैयद जाहिद हुसैन शाह बुखारी, रईस नबी बख्श चाचड़ ऐं शहरन वॾे अंग में शिरकत कई है। इन मौके ते मशहूर नात ख़्वानन मोहम्मद अनवर चाचड़, खान मोहम्मद चाचड़, महबूब शेख, एजाज शेख, सदाकत अली महर, रोशन अली महर हादिया नात पेश कई है। इन मौके ते सैयद आशिक रसूल शाह जीलानी, मोहम्मद हुसैन चाचड़, मौलाना अब्दुल अजीज सिकंदरी, मौलाना मोहम्मद ताहिर हुसैनी ऐं मौलाना मोहम्मद ता सैयदी ज़िक्र शोदा कॉन्फ्रेंस खे खिताब कंदे चयो आहे त करबला जे शहीदनि जी याद क़यामत ताईं जारी रहंदी। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे शहीद दीन इस्लाम खे बचाइण जे लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। इन चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि इस्लाम जी बुलंदी लाइ पंहिंजियूं जानियूं कुर्बानियूं करे हक़ ते साबित कदम रहण जो दर्स ॾिनो आहे। इन चयो त मुहर्रम जो महीनो असांखे भाईचारे ऐं मोहबत जो दर्स ॾिए थो। करबला जो वाक़ियो हक़ ऐं बातिल जे विच में जंग हुई, जंहिंमें नवासा रसूल हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे दीन इस्लाम जी सर बुलंदी लाइ ॾिनल लाजवाब कुर्बानियूं हमेशा ज़िंदा रहंदी। इन मौके ते पाकिस्तान सुन्नी तहरीक पारां सज्जाद अली कादरी जी निगरानी हेठि हुसैनी शबील जो एहतमाम कयो वियो। आख़िर में लंगर विरायो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।